नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में वलीकार आवया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन शुरू। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चीन जे 2 ॾींहनि जे दौरे ते बीजिंग पहुची वियो। शाह महमूद कुरैशी चीनी मुंसिफ समेत आला क़यादत सां मुलाक़ातूं करे दासू वाक़े ऐं इलाइक़े जी सूरतहाल बाबति आगाह कंदो। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 11 ॼणा हयाती विञाए वेठा। NCOC मूजिबि वायरस विघे फ़ौतुनि जो अंग 22,939 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,425 नवां केस ज़ाहिर थिया। मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 10,34,000 ताईं पहुची वियो। गुज़िरियल ॾींहुं कोरोना जी हाकारी शरह 5.65% रही। गिलगित में बरसातुनि दौरान लैंड स्लाइडिंग ऐं छपन किरण सबबि मुतासिर थियल शाहराह कराकरम खे ट्रैफ़िक लाइ बहाल कयो वियो। ISPR मूजिबि ख़राब मौसम बावजूदि FWO रायकोट ऐं ततापानी समेत 20 मुतासिर थियल हंधनि खे बहाल कराए छॾियो। शाहराह कराकरम बरसातुनि दौरान लैंड स्लाइडिंग ऐं छपन किरण सबबि ब्लॉक थी हुई। आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जी चूंडुनि लाइ चूंड मुहिम अॼु जो आख़िरी ॾिहाड़ो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसनि खे ख़िताब कंदा। आज़ाद कश्मीर जी इलेक्शन कमीशन चूंडुनि में पाक फ़ौज खां मदद घुरी वरिती। ISPR मूजिबि पाक फ़ौज 25 जुलाई ते आज़ाद कश्मीर चूंडुनि में सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदी। पाक फ़ौज जी क्विक रिएक्शन फोर्स तहत 26 जुलाई ताईं मुक़ररी हूंदी। इहा मुक़ररी आइन जी आर्टिकल 245 तहत कई वई आहे। आज़ाद कश्मीर में पुरअमन चूंडुनि लाइ आज़ाद कश्मीर पुलिस सां गॾु ॿियनि सूबनि जा कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ऐं रेंजर्स ऐं FC अहलकारनि समेत ॿिया नीम फ़ौजी दस्ता बि फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर सईद गनी जी मुलाक़ात। पार्टी मामलनि समेत ॿियनि इशूज़ ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ईंदड़ आम चूंडुनि में सॼे मुल्क अंदरि PP सोभ माणींदी। सिंध में अॼु खां 26 जुलाई ताईं तूफ़ानी बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि ख़लीज बंगाल में हवा जे घटि दबाव बणिजी चुको आहे। हवा जो घटि दबाव राजस्थान मां थींदो सुबुह जो सिंध में दाख़िल थींदो, जंहिं खां पोइ बरसाति शुरू थींदे मींहुं वसण खां पहिरियां ई तेज़ हवाऊं खुलंदियूं। कजगोड़ सां थरपाकर उमरकोट सांगड़ ऐं मीरपुर ख़ास ज़िलनि में तेज़ बरसाति जो इम्कान। 24 खां 26 जुलाई ताईं कराची, हैदराबाद, ठट्टे, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़काणे, घोटकी, कशमोर, खैरपुर, दादू, जामशोरो, टंडोलायर ऐं कंबर शहदादकोट में बरसाति पवंदी। तूफ़ानी बरसातुनि जी अॻकथी खां पोइ DG हेल्थ मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कंदे एमरजेंसी लागू करे छॾी। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल अज़हा जो आख़िरी ॾिहाड़ो सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी क़ुर्बानी जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में जानवरनि जी ओज रोडनि, रस्तनि ऐं घिटियुनि में पयल। ईद जे मौक़े ते मिटनि माइटनि सां मुलाक़ातुनि ऐं क़ुर्बानी जे गोश्त मां मज़ेदार खाधा ठाहिण जो सिलसिलो बि हलंदड़। मीरपुर माथिलो वेझो मुड़ुस सां ज़ाल क़त्ल। ॻोठ फेज़ मोमन लुंड में 21 सालनि जी औरत माई सुघड़ खे संदसि मुड़ुस सदाम लुंड गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूला जे अमड़ इल्ज़ाम हणंदे चयो आहे त धीअ पारां मुड़ुस खे ॿी शादी जी इजाज़त न ॾियण ते मुड़ुस ऐं ॾेरनि क़त्ल कयो आहे। टणो बीरली वेझो 35 सालनि जी औरत सूरत ज़ादी क़त्ल। मक़तूला औरत जी अमड़ इल्ज़ाम मढ़ींदे चयो आहे त संदसि धीउ मुड़ुस खां तलाक वठणु पई चाहे। जवाबदार मुड़ुस तालिब हुसैन भाइरनि ऐं सोठनि सां गॾिजी घर में घिड़ी गोलियूं हणी धीअ खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। मुरी शाख वेझो ॻोठ नथो मज़ारी जो नौजवान हथियारबंदनि हथां अगवा। इरफान मज़ारी रात जे वक़्तु कमनि जे फसल खे पाणी ॾियण लाइ वियो त वापसि न मोटियो। वारसनि मूजिबि 4 हथियारबंद नौजवान खे
अगवा करे विया। कराची जी बिलावल कॉलोनी में चिप्स खपाईंदड़ शिकारपुर वासी नौजवान मुबैना तौर गुम। नौजवान गदा हुसैन शाह जो 2 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो। वारिसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारिसनि ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त नौजवान खे क़त्ल कयो वेंदो। IG सिंध नोटिस वठे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रस्ते जे लंघनि तां झेड़ा 10 ॼणा ज़ख़्मी। मुबारकपुर वेझो गोलफेज़ मोहम्मद ब्रोही में बंगलाणी ऐं बंगलाणी बिरादरी में झेड़े दौरान 7 ॼणा असलम ब्रोही, नसरुल्ला, नासिर, शफ़ी, आसिफ ऐं बशीर ब्रोही ज़ख़्मी थी पिया। शहदादपुर वेझो भमरा ऐं मलसी बिरादरी जी 2 धीअरुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि काशिफ, शाज़ेब ऐं रुस्तम भमरो ज़ख़्मी। 2 ज़ख़्मियुनि खे ॻणिती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो।